जिसते अगवान मां उनखे कई वक़्तु सियासी अगवान बि चवंदो आहियां, समाजी अगवान बि चवंदो आहियां, त घरोघर मां उनखे कारकुन पिणु चवंदो आहियां। हू बेसिकली हिकु मुतहरिक कारकुन आहे। भाऊ तुर्मोमन बुर्ड़ो खे गुज़ारिश आहे त उहो अचे ऐं साईं नवाज़ अली नियाज़ जाफ़री जे हवाले सां पंहिंजे ख़्याल में इज़हार करे। कई कायाऊं तुंहिंजूं लिखनि लख हज़ार, कई कायाऊं तुंहिंजूं लिखनि लख हज़ार, जी सभु कंहिं जीअसि दरसन धारम धार, प्रियम तुंहिंजा पार कहिड़ा चई कहिड़ा चऊं। मुंहिंजे महबूब सिंध जी, मुझे महबूब सिंध जो ख़ूबसूरत ऐं महबूब इल्म सां भरपूर शहर लाड़काणो हुजे ऐं वरी उनजा मोतिन दाणा शाइर ऐं अदीब हुजनि। मां जॾहिं शाइर 3 सालनि जो हूंदुमि त मुंहिंजो साईं ही नियाज़, छो त मूंखे तख़लुस ॾाढो वणियो। नवाज़ अली नियाज़ जाफ़री, नियाज़ ख़ुदि निवड़त न त शाइर मुख़्तलिफ़ रखंदा आहिनि पंहिंजा पंहिंजा नाला, पर मूंखे नियाज़ जेको या नियाज़ मंदी जेका आहे उहा इंसानियत जो गुण आहे ऐं हुन पंहिंजो तख़लुस अहिड़ो रखियो जेको इंसानियत ऐं माणपे सां भरपूर आहे। पहिरीं शइ त मूंखे उहा ॾाढी वणी। भली मां उनखे न ॾिठो हुजे, मां जीअं सवेल चयो त मां 3 सालनि जो आहियां त हू वफ़ात करे विया आहिनि। अॼु ही वॾी गनीमत सम्झां थो या मौक़ियो सम्झां थो त जंहिंखे मूं न ॾिठो अॼु मूंखे उन ते ॻाल्हाइण जो, हूअं बि जंहिंखे ॾिठो त उन ते ॻाल्हाइणु ॾाढो ॾुखियो हूंदो आहे, जंहिंखे न ॾिठो त उन सां मोहबत ॻाल्हाइण ऐं लिखणु ॾाढो सवलो लॻंदो आहे। अॼु मुंहिंजी दिलि बि चए थी अण ॾिठे अज़ीम शाइर ते, अज़ीम इंसान ते, अज़ीम उस्ताद ऐं मुख़्तियारकार चऊं, छा बि चऊं, सरकारी ऑफिसर चऊं, पर उन्हनि पंहिंजे अदब सां प्यार, धरती सां प्यार, क़ौम सां प्यार, ॿोली सां प्यार ॿुधाए थो त हू माण प्यारो इंसान हो ऐं माण पे भरे जेको बि जंहिं वक़्तु बि आयो असांजे लाइ मोदी ऐं हीरो आहे ऐं हू अज़मत रखे थो ऐं असां अहिड़नि अज़मत भरियल माण्हुनि खे सलामी कंदा आहियूं। हेड़ी मुश्किल आहे मुंहिंजी ख्वाहिश त अण थिए थी, छो त एहसान जॾहिं डॉक्टर मोहब्बत ते लिखंदो आहे ॾाढो भरपूर ॻाल्हाईंदो आहे ऐं ओॾी महिल मां बि ईअं चवंदो आहियां त काश उन्हनि दोस्तनि सां मां न रहियो हुजां ऐं उन्हनि ते ॻाल्हाइणु ॾाढो वणंदो आहे ऐं जिन सां तव्हां रहो था उन्हनि ते ॻाल्हाइणु ॾाढो ॾुखियो थींदो आहे। सो अॼु बि अहिड़ो मूंखे किरदारु मिलियो आहे जीअं डॉक्टर मोहब्बत एहसान दानिश्वर लाइ दानिश लाइ हिकिड़ो किरदारु आहे, तीअं मुंहिंजे लाइ साईं आहे। मुंहिंजी ख्वाहिश आहे त घणो ॻाल्हायां, पर मूं हिन शइ ते अज़मत भरी कुझु शयूं या कुझु लफ़्ज़ इहो थो चवां त सॼे लाड़काणे जो जेको इल्मु अदब ऐं शऊर जो सरचश्मो माण्हू अॼु उनखे दाद था ॾियूं, इन खां वधीक ॿी अज़मत कहिड़ी आहे, उन खां वधीक ॿियो सलाम कहिड़ो आहे। इन करे अज़ीम इंसान उहो ई आहे जेको बहितर पंहिंजी इल्मु धरती क़ौम जी ख़िदमत करी थो वञे। उहे कॾहिं नथा मरनि ऐं मुंहिंजो नियाज़ साईं कॾहिं बि नथो मरे। महिरबानी सदाईं।